रहमत रमजान एसएस न्यूज के साथ। कोटड़ी में म्यूनसिपल बोल्हाड़ी जे शहरन अॼु 3 ॾींहं बि बुनियादी मसइलनि जे हल ऐं हटायल एडमिनिस्ट्रेटर ख़िलाफ़ इंक्वायरी शुरू करण लाइ म्यूनसिपल बोल्हाड़ी जे ऑफिस आॾो एहतजाजी कैंप ते एहतजाज जारी रहियो। कोटड़ी मां दीदार अली मल्हा जी रिपोर्ट मूजिबि शमशाद मेणो, ख़ालिद लाशारी, अब्बास चांडियो ऐं ॿियनि जी अॻवाणी में एडमिनिस्ट्रेटर ख़िलाफ़ ऐं सहूलियतूं ॾियण लाइ नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त म्यूनसिपल कमेटी बोल्हाड़ी गंदगी जो ढेर बणिजी वई आहे ऐं मुलाज़िमनि जूं पघारूं पिणु रोकियूं वयूं आहिनि। हुननि मुतालबो कयो त हटायल एडमिनिस्ट्रेटर ख़िलाफ़ कार्रवाई करे साइट एरिया में सफ़ाई सुथराई कराए मुलाज़िमनि जूं पघारूं जारी कयूं वञनि। खैरपुर जे शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे उस्तादनि, ऑफिसरनि ऐं मुलाज़िमनि मुतालबनि जी मञता लाइ ॿिए ॾींहुं बि एडमिन ब्लॉक आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जो मुतालबा तस्लीम थियण जी ख़ातिरी बाद ख़तमु करायो वियो। उन मौक़े ते एहतजाज जी अॻवाणी कंदड़ मुलाज़िम यूनियन अॻवाण हाकिम अली फुलपोटो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त यूनिवर्सिटी इंतिज़ामिया उस्तादनि ऐं ऑफिसरनि जे 30% लीव इनकेशमेंट ऐं मुलाज़िमनि जी 40% लीव इनकेशमेंट ॾियण सां गॾु ईंदड़ महीने जी पघार 31 मार्च ते अदा करण जी ख़ातिरी कराई आहे। हुननि चयो त लतीफ़ यूनिवर्सिटी इंतिज़ामिया जी ख़ातिरी ते एहतजाज ख़तमु कयो आहे। उमीद आहे त इंतिज़ामिया उस्तादनि, ऑफिसरनि ऐं मुलाज़िमनि सां कयल वाइदा जल्द पूरा कंदी। हुननि चिता ॾिनो त जेकॾहिं वाइदा पूरा न कया विया त ज्वाइंट एक्शन कमेटी तरफ़ां ॿीहर एहतजाज शुरू कयो वेंदो। मेहड़ में ईद वेझो ईंदे ई फोरू सरगर्म थी विया आहिनि। बी सेक्शन थाणे जी हद में नामालूम 3 मास्क पहिरियल हथियारबंद राइस मिल अॻवाण शर्जील सोलंकी खां हथियारनि जे ज़ोर ते 27 लख फुर करे फ़रार थी विया। राइस मिल अॻवाण शर्जील सोलंकी ॿुधायो त 20 लख MC बैंक मां ऐं 7 लख मीज़ान बैंक मां कढाए थरड़ी मोहबत वापारियुनि खे ॾियण लाइ वञी रहियो हुअसि त विच शहर मां हथियारबंदनि मूंखां फुर करे विया। हुन SSP दादू खां मुतालबो कयो त फोरुनि खे जल्दी गिरफ़्तार करे मुंहिंजी रक़म वापसि कराए इंसाफ़ कयो वञे। रहमत रमजान एसएस न्यूज के साथ।